नाज़िर उस्ताद मोहम्मद वेझो शहदाद कोट का झल मक्सी वेंदे हथियारबंदन डॉक्टर इमरान मक्सी ऐं ड्राइवर असगर अली मक्सी का 2 लाख रुपया मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर कयो आहे। फुर ख़िलाफ़ मक्सी बिरादरी झल मक्सी शहदाद कोट रोड ते टायरनि के बाहियूं ॾेई धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। नाज़िर उस्ताद मोहम्मद वेझो शहदाद कोट का झल मक्सी वेंदे हथियारबंदन डॉक्टर इमरान मक्सी ऐं ड्राइवर असगर अली मक्सी का 2 लाख रुपया मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर कयो आहे। फुर ख़िलाफ़ मक्सी बिरादरी झल मक्सी शहदाद कोट रोड ते टायरनि के बाहियूं ॾेई धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त उस्ताद मोहम्मद वेझो शहदाद कोट का झल मक्सी वेंदे हथियारबंदन डॉक्टर इमरान मक्सी ऐं ड्राइवर असगर अली मक्सी का 2 लाख रुपया मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर कयो आहे। फुर ख़िलाफ़ मक्सी बिरादरी झल मक्सी शहदाद कोट रोड ते टायरनि के बाहियूं ॾेई धरणो हयो आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे।